लख सलवात थिया ओ मौला आगा शाहरुख साईं जो आगा शाहरुख साईं पठान साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजी हिफ़्ज़ अमान पनाह में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा साईं आगा शाहरुख साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे अमा मिठी खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा हिननि जे रोज़ी रिज़्क़ में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंज 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 अता फरमा ओ मौला आगा साईं जे भाउ जे अमड़े न्याणनि जे जेके बि दिलनि में जाज़ तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा ओ मौला साईं आगा शाहरुख साईं जे दिलनि जूं जाज़ तमन्नाऊं नबी साईं जो वास्तो थी पूरियूं फरमा ओ मौला साईं सैयद बादशाह सैयद जावेद अली शाह बादशाह साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं पंहिंजे हिफ़्ज़ अमान ॾे पनाह अता फरमा ओ मौला सैयद बादशाह खे अञा बि भाला ऑफिसर बणा ओ मौला साईं सुहेल अहमद सियाल साईं खे इनामुल्लाह सियाल साईं हसीब सियाल साहब खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं गुलाम शबीर अब्बासी साईं जा बेड़ा पार फरमा मोहम्मद ज़ीशान फुलपोटो साईं खे नौकरी अता फरमा ओ मौला अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो आहे जा जंहिंजे लाइ आगा दुरानी साईं दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि जो बि बेड़ो तार ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा मौला इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक शाम में फ़लस्तीन में हर मोमिन जे घर घर में लख दुरूद पाक लख सलवात पढ़ियो वञे या दुआ क़बूल फरमा ओ मौला मुंहिंजी मदद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे